ओम शांति। नारायण बाबा की याद करना की महात्मा निराकार रूप में बाबा की याद करे, मन में सीधी डाल जो बाबा की विदाई करो। आत्मा प्राण की बात मन में सीधी विदाई की। ओम शांति। मीठे मीठे बाबा बाबा जीवन में मानव के एक मनुष्य आत्मा जब शरीर वटी जन्म की वटी तो फिर उन्हें माँ बाप की पालना मिलती है, तो टीचर द्वारा पढ़ाई पड़ती है, तो सतगुरु द्वारा को गुरु द्वारा श्रेष्ठ सतगुरु कहते हैं। दुनिया में मानो देहदारी मापी की पालना वठन था, देहदारी टीचर उसका पढ़ाई पढ़न था, देहदारी गुरुओं की मत बुधन था, लेकिन हलन न था। लेकिन परम पिता परमात्मा ये पिता बेहद समय का माफी की न दुनिया में कितनिया रहनो न जिलाए थोड़ी पालना दींदा, टीचर थोड़ी शिक्षा दींदो कि न दुनिया में न जन्म में कितनिया कमाई करे सुखी पढ़ाई जो गुरु न दुनिया में की जो दुख परेशानियां मुक्त थी करे जीवन में हलो ले मत दीनो। अच्छा जी, शरीरों के अंदर जो आत्मा है, न जो पीस, न जो टीचर, न जो सतगुरु, ये परमात्मा क्योंकि आत्मा जो पीस परमात्मा है, क्योंकि आत्मा जो टीचर परमात्मा है, क्योंकि आत्मा जो सतगुरु परमात्मा। तो परमात्मा पूरे 15,000 साल में एक बार ही अच्छी तरह से आत्माएं की पालना। भगवान नहीं तो मातृका का बालक है। अच्छा के जन्म में भगवान जी मातृका के रूप में पालना होती होंगी, तो उनकी पालना की याद करन था ना। दुनिया में मानो भगवान जी अलग अलग नाम की कथाएं करे तो मातृका बालक करना आत्मा हुआ अनुभव करो नहीं तरी का आत्मा याद कर दिया ना उनकी पालना। तो परमात्मा कभी इस चीज की पालना नहीं हुआ और किसे नहीं रहती है नाती का है न सुनता, लेकिन ये सब भगवान की जो होता कि मातृका तो परमात्मा की आत्मा जो मातृका क्योंकि आत्मा की ब्रह्मातम में अच्छी करे, मातृका की संबंध में अच्छी करे सुख उनकी पालना कर कभी हर 15,000 साल में एक बार समझो तो परमात्मा जी हाणे समय हाणे यदि कलयुग खत्म की करे सुख रचन वालों होंगे ना कलयुग का सुख आदि के विषय में परमात्मा की करे वे असांखे पालना ॾींदो ब्रह्मचर्य में अच्छी तरह समझो मातृका थी करे असांजी पालना कंदो। तॾहिं भक्ति मार्ग में असां हुनखे यादि कयूं। सत्य त्रेता में तो असांखे दुख हूंदो ई न, माती की पालना करे करन तो थोड़ो समय जे लाइ ॿारनि जी ज़रूरत न हूंदी आहे न, थोड़ो समय खां पोइ जॾहिं ॿिया ॿार ईंदा तो घर में भी अगर बाहर स्कूल के बावजूद सब पांच चीजें हो जाए और अलग अलग सब खेलन तो फिर मापी भी शांत रहे कम करना रहे लेकिन जरूर वो लड़ाई झगड़ों काम शुरू करना गुजो मुंजो करना है कभी को मापी भी उन्हें परेशान की उनको ध्यान नहीं है। हमारे परमात्मा से उनकी पालना करे तो आत्मा संस्कार सिखाने दे
सुठी रीति खाराए पीआरे तो तुझी आत्मा में शक्ति भरे तो, तुझी आत्मा में गुण भरे तो, तुझी आत्मा में ज्ञान दे तो, जीवन सुखो जीवन जीवन लाए सभी समझ दे तो उनके फलस्वरूप सत्य त्रेता में शांति करेंगे, मिली जुली करे उन समय परमात्मा भी नथी विश्राम करने तो सुठी दुनिया ठाहींदो, उपचार धारण कराईंदो, सुठी आदती सिखाईंदो, हाणे सिखाए थो न पोइ सत्य त्रेता में सुख शांति करेंगे। तो द्वापर में जॾहिं असां विकारनि जी वस्ती वेंदासीं पोइ वापसि दुख शांति थी वेंदो, वापसि लड़ाई झगड़ा तो घड़ी घड़ी भगवान खे यादि कंदासीं। न समय में परमात्मा चंद टीचर रही करे पूरी शिक्षा दे तो टीचर पढ़ाईंदो, वो पढ़ाई सां माण्हू हिन हिकु जन्म जे लाइ कमाए करे पंहिंजो पेट पाले सघंदो आहे, लेकिन ये परमात्मा टीचर असांखे एॾो ऊची पढ़ाई तो पढ़ाए जंहिंजे फलस्वरूप असांखे अॻियां 21 जन्मनि ताईं कुछ पढ़ाई न करनी पवंदी, कुछ कमाई न करनी पवंदी। हाणे उहे एतिरो सुठो पढ़ाए तो एतिरा सुठी पढ़ाई कहिड़ी तो पढ़ाए, सुठे कर्म करण जी पढ़ाई हिन पूरे सृष्टि चक्कर जो ज्ञान तो ॾे, सुठे कर्म करण जी पढ़ाई तो पढ़ाए, सुठी सोच कीअं रखूं, सुठा गुण कीअं धारण करूं, सुठी पंहिंजी आत्मा खे शक्तिशाली कीअं ठाहिबो, उहो पढ़ाई तो पढ़ाई पढ़ाई करणी पवंदी। माण्हू खे हिन में सहन शक्ति न आहे, लेकिन सहन शक्ति छा थींदी आहे, हुनखे कीअं धारण कबो आहे, सहन शक्ति कॾहिं कॾहिं कमु ईंदी, कीअं कमु ईंदी, ये सिर्फ पढ़ाई करनी पवंदी। भगवान जी रहा, माँ जी रहा, ये सब देवी देवता जी रहे काफी हिन जे बारे में यथार्थ परिचय स्कूल में भी ये राजा ये रानी सब पढ़ाई नहीं तो भगवान जी के 15 साल हिन सृष्टि के साथ साथ थे आत्मा जी कथा खाईंदा आहियूं, कीअं हे थींदा आहियूं, छा कंदा दुनिया में जितनी पढ़ाई है ना सभी चार परमात्मा करके पढ़ाई इज्जत वो जितनी सुठी रीति पढ़ाई पढ़ी करता ना उन्हें चीजें जो नंबर 1 मिलते हो तो पढ़ाई से कमाई की थी जितना ज्ञान असांखे मिलंदो तो वञे पढ़ाई पढ़ंदा त वञो त ॿियनि खे बि पढ़ाईंदासीं त कमाई बि थींदी वेंदी। सत्य में न तो असांखे एॾी पढ़ाई करणी पवंदी जो दुनिया वारा पढ़ंदा आहिनि, न कमाई करणी पवंदी। छोकी हाणे परमात्मा टीचर असांखे पढ़ाई कराए करे होशियार बि थो ठाहे ऐं कमाई बि थो करे, बैंक बैलेंस जमा थी वेंदो। परमात्मा सत्य गुरु तो असांजो परमात्मा पीउ ऐं टीचर असांखे 21 जन्म हाणे एॾी पालना कॾहिं 21 जन्म ते तुंहिंजी पालना जी ज़रूरत न पवंदी। हाणे एॾी सुठी टीचर ॾे शिक्षा थो ॾे असांखे 21 जन्म इहे पढ़ाई दुनिया वारी पढ़णी न पवंदी, ताकि ये धंधो आदि करणो ई न पवंदो, वेठे वेठे उते खाईंदासीं मौज मनाईंदासीं। बाबा चए तो हिन समय मां तव्हांजो एॾो ऊचो सतगुरु ठही करे आयो आहियां, परमात्मा तुंहिंजो सभिनि खां ऊचो सतगुरु आहे, सभु गुरुअनि खां बि वॾो गुरु। तो परमात्मा सतगुरु जी श्रेष्ठ मत ते हलण सां अच्छा 21 जन्मनि ताईं पूरा सुख शांति करेंगे। हर माण्हू तो असांखे गुरु करणु पवंदो आहे, जीवन में सुख शांति कीअं अचे बरोबर करणु पवंदो आहे। हिन करे माण्हू खे कहिड़ो न कहिड़ो गुरु कहिड़ी न कहिड़ी भक्ति में ज़रूर लॻणो पवंदो आहे, न त अलॻि अलॻि वीचार शांत सॼो ॾींहुं पोइ वीचारनि में हली वेंदो पोइ माण्हू त कीअं थी वेंदो। भक्ति ऐं इहे गुरु जेका कया त इहे ठीकु आहे, लेकिन हाणे परमात्मा सतगुरु अची वियो न चए थो हाणे जीअं तव्हां मूंखे भक्ति में यादि कंदा आहियो, जीअं तव्हां पंहिंजी देहदारी गुरुअनि खे यादि कंदा आहियो उहो हाणे मूंखे न थियो। हाणे मूंखे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो
और हमारे जी के ब्रह्मांड में अची करे श्रेष्ठ मत गया तो मत ते हलो मत अच्छा पर गुरु समझ ईंदो न गुरु श्रेष्ठ मत ॾींदो न कीअं उथो कीअं ॻाल्हाए कीअं सोचो। परमात्मा सतगुरु असांखे श्रेष्ठ ऊंची सोच ऊंचे बोल ऊंचे कर्म करण जे लाइ मत थो सम्झे थो। परमात्मा असांखे महामंत्र थो ॾे। दुनिया वारा माण्हू बि मंत्र ॾेई छॾंदा आहिनि गुरु ये मंत्र जपता रहो 100 बार जपो माला ही जपता रहो तव्हांजे घर में शांति माला ही जपता रहंदा उहे शब्द जपता रहंदा तो उनमें बिजी थी वेंदो कोई शांति त ईअं थींदी। लेकिन जंहिं समय मंत्र छॾियो जंहिं समय पूजा पाठ छॾियो वरी अशांति शुरू थी वेंदी। लेकिन परमात्मा सतगुरु एॾो सुठो मंत्र ॾींदो आहे कि न ख़ुदि खे आत्मा सम्झो मूंखे निराकार रूप में मथे यादि करो मन मनाओ निष्ठा गॾु जेको यादि करे करे हर कर्म करणो परमात्मा खे इहो करो। उनजे बदिले देहरादी गुरु चवंदा हुनजो नाम जपो। नाम जपण सां न थींदो हुन सां गॾु हुन खां पुछी करे हुनखे पंहिंजो साथी ठाहे करे हुन सां गॾु हुनखे पंहिंजो साथी ठाहे करे हर कर्म करो त तव्हांजे जीवन में सुख शांति वाहिगुरु वाहिगुरु सुठा माण्हू चवंदा आहिनि एतिरो बार जपंदा रहो अंदर शांत थी वेंदो। लेकिन जंहिं समय तव्हां वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा जपण छॾियो पोइ वापसि इहो ई वीचार वापसि इहो ई बोल कितना होगा ना कुछ तव्हां ॿुधायो वाहिगुरु चवण सां कुझु सिखिया होगा कि क्रोध खे कीअं शांत कबो आहे छा असां मन खे सिखायूं कहिड़ी ॻाल्हि मन में बुद्धि में रखूं मन खे सिखायूं कि हिनजो क्रोध ख़तम ई थी वञे क्रोध अचे ई न। जीअं कंहिंखे माण्हू खे बार बार बुखार ईंदो न बार बार बीमार थींदो त उहो बि चवंदो मूंखे रोज़ रोज़ बुखार बीमारी थिए थी अहिड़ी कहिड़ी दवाई आहे कि मूंखे बुखार और बीमारी अचे ई शरीर कमज़ोर ईंदो त आए दिन बुखार बीमारी ईंदी वही अॼुकल्ह माण्हुनि खे घड़ी घड़ी क्रोध थो अचे वाहिगुरु वाहिगुरु जपण छॾे वरी क्रोध कृष्णा कृष्णा जपण छॾे वरी क्रोध वरी कोई न कोई ॻाल्हि वरी कुझु न कुझु कंदा रहनि। त परमात्मा असांखे जपण लाइ न चईंदो कृष्णा कृष्णा जपण सां त कृष्ण जहिड़ा थोरी थी वेंदो। कृष्ण जहिड़ो ठहण लाइ शांत रहण लाइ सर्वगुण संपन्न सुलक्षण संपूर्ण निर्विकारी डबल अंशक थियण लाइ त ओड़ा गुण शक्तियूं पंहिंजे अंदर धारण करणी पवंदी वो अभ्यास करणो पवंदो वो पंहिंजे मन बुद्धि खे सिखाइणो पवंदो। ये पढ़ाई करण सां पढ़ाई बि असांखे क्रोध अचे थो ताबीज रखो ये चीज मुंह में रखे तो क्रोध नहीं है या अंगूठी पाए तो क्रोध नहीं लेकिन परमानेंट इलाज कराए जिस समय अंगूठी लाए छड़ी मनो अंगूठी बूंदी थी तो वापस क्रोध थी। परमानेंट इलाज का है समझो वाहिगुरु वाहिगुरु जपण सां तव्हांजे जीवन में सुख शांति न ईंदो तव्हांजा क्रोध खत्म न थींदा। समझो मूंखे रोज रोज क्रोध छो थो अचे मुंहिंजी कहिड़ी कमी आहे मुंहिंजी आत्मा में रोज रोज कंहिंजे शरीर खे बुखार ईंदो त ज़रूर शरीर में कुझु त कमज़ोरी हूंदी न। रोज रोज असांखे क्रोध छो थो अचे रोज रोज साम्हूं अचे न जीअं ईअं कंदो त मूंखे रोज थियो लेकिन बाक़ी माण्हू बि वरी हू कंदो पोइ तव्हांखे क्रोध मतिलबु कमी त कान्हे आहे न तव्हांजी आत्मा में कमजोरी है ना घड़ी घड़ी वो क्रोध भी करे घड़ी घड़ी वो दुखी भी थे घड़ी घड़ी वो शांत भी थे घड़ी घड़ी उनके रोए गुस्सा चिल्लाए गिटगाने जो संस्कार जोर सां ॻाल्हाइण जो संस्कार असांजी बुरी आदत आहे न। हाणे सोचो तव्हांखे कोई चए ये दुख तव्हांखे ये दुख आए मूंखे कोई चए ॾाढी ये जाप जपो दुख खत्म थी लेकिन दुख जो कारण छा आहे मुंहिंजे जीवन में दुख अचे तो कारण छा आहे ये भी तो समझो।
समझी वजह से तो वो गाय कंधा से ही ना तो आप ही दुख खत्म थी, आप ही क्रोध खत्म थी, आप ही जिद खत्म थी। ये जात जपना जब जगत का पहले इतना ग्रंथ शास्त्र वक्त जप तप की जाना भी जगत का पहले आज मानो करवा चौथ तो रखी कैसे नहीं ताकि मुझे पति की आयु वधी थी छा बुधायो सोचो ये मानू तो ना शासा करी तेरे तो करवा चौथ न रखता है सबसे में 150 साल की आयु 150 कोई चीज ला वक्त न रख दो तो क्योंकि खान पीन ठीक हो शरीर के ताने से उठान ज्ञान शरीर के टाइम से उठारण ज्ञान खारण पियारण शरीर के साथ ठीक रीति रखकर से मन में सुख विचार रखकर से कम कंगाल विनाशी स्थिति जीवन में सब कुछ लगे गलत जीवन में खेदन भी खान भी संबंध व्यवहार भी कमों भी शरीर की रीति तंदुरुस्त रखो अरे रक्त रखने से शरीर का की आयु बढ़ेगी। बाबा को समझदार रहना है, भगवान को समझदार रहना है। तो कोई करो चाहता था आज कोई सूर्य के पानी चलाए चंद्रमा के खीर आदि चलाए तो उनकी आयु बढ़ेगी नहीं। सूर्य के पानी चलाने से ये भगवान है, ये भगवान है, ये तो तत्व है। भगवान ये तो शिक्षा देना हो जो टीचर है ये शिक्षा तो दे समझो सतगुरु तो ये श्रेष्ठ मकसदों की माटी टीचर और गुरु तो समझाई नहीं ना जीवन किया जिया तो वो समझे सबसे मात्र का अच्छी तरीके से करो सकता ये तुलसी माता है अलग नारायण अलग शादी है पेड़ के रूप में तो माता पी सकती की चौदह की सात करे दिमाग ठीक थी भगवान भी अच्छी करे तो दिमाग ठीक है पेड़ पौधा ये सब जीव जंतु जानवर ये कोई भगवान है लेकिन पूजन उसका शांति मनोकामना पूरी नहीं है। सूर्य चांद तारा ये सब तत्व है की पूजन उनको शांति आयु बढ़ेगी। समझदार क्यों तो मुझे नाम के पड़ा जीवन का दुख दूर थी वाइद्य जपता रहो जोड़ी चिल्लायो जोड़ी कभी चिल्ला गुरु सोचो जालायो तो गांधी जीवन में तब 6 घंटों अर्ध घंटों 2 कलाक वाइद्य जपो और जोड़ी का बुरो सोचो बुरो गालायो बुरो कर्म करो तो गांधी दुख दूर थी जीवन में शांति होती है सिमरन की तरह लाइफ में दुख दूर सिमरन जहाँ का थोड़ी कुछ नहीं है तो समझ धारण करनी है तो परमात्मा भी कहती है समझ देना है वो ना ये तो करो चाहता वो कौन की बुद्धि तो समझो तो सही आए ना तो बाबा कहते मानो भगवान इसकी करे ना ये भगवान इनकी बुद्धि भगवान जो माँ पिता टीचर सतगुरु कहते समझे भी तो देना है वही है समय सभी के समझे सभी की ना माँ थोड़ो भी कुछ ठीक तो करे तो माँ होशियार है लेकिन बात समय सभी की बुद्धि पत्थर बुद्धि भी है क्योंकि मुख्य पत्थर में छोटे रहता है भगवान कहते हैं पत्थर की मूर्ति पत्थर में भगवान की बुद्धि भी पत्थर बुद्धि ही है जो परमात्मा समझाए तो तभी मानो समझ लगता कि जीवन में सुख शांति कदे की गलतियों की सुधार की कर्मन की सुधार की सोच बोल की सुधार बाबा से तो जो अमृत लो थोड़ा ना ये अमृत लो ना एक नींव सजेरी अमृत लो अच्छा की सोच की करे भगवान की
तो साक्षी संगे सॼो ॾींहुं सुठो वञे। अगर तव्हां अमृत वेलो विधि पूर्वक समझी करे परमात्मा खे यादि करे अगर सुठी रीति जिनखे छो करणो आहे सुबुह सुबुह जो अमृत वेलो, ऐं अमृत वेले उथी करे छा करणो, जो करणो आहे, छा करणो आहे, कीअं करणो। जे अमृत वेलो परमात्मा सां मिलन मनाइणो, भगवान सॼो ॾींहुं वेठो आहे असां मिलण लाइ। सॼे ॾींहं में माण्हू कम में बिज़ी, हुननि जी बुद्धि में शोर शराबो रहंदो आहे। असांजी जेतिरी शक्ति हूंदी त असां सॼे ॾींहं में बि भगवान खे यादि करे न त शक्ति वठी सघंदासीं। अगर न बि सॼो ॾींहुं घर में ॾाढो कमु आहे, ॿार आदि बीवियूं आदि, त अमृत वेलो त कोई टीवी ॾिसंदो न। त अॼुकल्ह माण्हू एॾी जोर जोर सां टीवी हलाईंदा आहिनि। भगवान खे यादि करण जे लाइ शोर शराबो न खपे। अमृत वेलो शांति जो समय, शांत मन बुद्धि द्वारा परमात्मा खे परम धाम में यादि करणो, निराकार हुन सां ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। अमृत वेलो उथी करे असांखे छा करणो, पंहिंजी परमात्मा सां उथी करे ॻाल्हियूं करणियूं, मन जी सभु ॻाल्हियूं हुनखे ॿुधाइणियूं। उहो असांजे अंदरि शक्ति भरंदो आहे। जेको बि चऊं था न सभु कुझु तुंहिंजो थी, सभु कुझु हिनखे ॿुधाए। पंहिंजी देह संबंध पदार्थ वैभव, ॿारनि जे लाइ ॿार नथा ॿुधनि, पढ़ाई नथा करनि, जो कुझु बि आहे सभु कुझु असांखे सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे ॿुधाइणो आहे, हुनखां शक्ति वठो। एतिरो त अमृत वेलो ईअं उथी करे परमात्मा सां मिलन मनाईंदव न। ये त मां पंहिंजी पीउ सां थी ॻाल्हायां, ये त मां पंहिंजे कहिड़े बि संबंध सां परमात्मा खे यादि करे, हुन संबंध सां यादि करे हुन सां ॻाल्हियूं करो त हुनखां शक्ति वठो। अमृत वेलो सॼे ॾींहं जो फाउंडेशन हूंदो। जंहिंजो अमृत वेलो परमात्मा खे ॻाल्हियूं कयूं, हुनखां शक्ति वठूं, हुनखे सॼो ॾींहुं कर्म ईअं थींदो, जीवन सॼो ॾींहुं त कोई मूंखे हलाए थो, शक्ति मूंखां कम थी करे। परमात्मा बाबा त भगवान त तुंहिंजी आत्मा जो थी आहिनि, सुबुह सुबुह जो ई असांजी आत्मा में शक्ति भरी सघंदो आहे। मूंखे त पतो त मुंहिंजे ॿार जी सॼे ॾींहं में छा छा ॻाल्हियूं अचनि। हिन रीति जंहिंजो अमृत वेलो सुठो थिए न, जीवन में सदा सुख शांति रहंदी, ॾाढो हल्को रहे। माण्हू अमृत वेलो उथी करे बि सिर्फ़ जाप थो जपे, सिमरन थो करे, पाठ थो करे, भॻवान सां ॻाल्हियूं त करे नथो। उहो असांजो पीउ आहे, असां सां मिलण आयो आहे, उहो तव्हां अखियूं बंदि करे वाहिगुरु वाहिगुरु चओ, कीअं मिलंदा? पतो आहे उहो वाहिगुरु आहे, पतो आहे तव्हां चओ था कि वो वाहिगुरु गुरु नानक देव, तव्हां हुनखे गुरु नानक देव जे रूप में था पूजो, कृष्ण जे देव कृष्ण रूप में जो यादि करे। लेकिन चलो कहिड़े बि रूप में यादि करो, हुनजो रूप त निराकार आहे। चलो तव्हांखे कृष्ण जे रूप में सुठो थो लॻे त अखियूं त खोले करे वियो। चलो तव्हांखे हुनजो गुरु नानक देव जो रूप सुठो थो लॻे त अखियूं त खोले करे वियो। सिर्फ नाम जपण सां हुन सां ॻाल्हियूं था करो, उहो छा थो चए असांखां उहो त ॿुधो। तव्हां जाप जपंदा आहियो, सिमरन कंदा आहियो, पोइ तव्हां पाठ था करो, पाठ कंदे समय सोचो हिन में मुंहिंजो छा उत्तर मूंखे अॼु भॻवान ॾे। कम से कम पाठ कीर्तन भजन या जो भी ग्रंथ शास्त्र पढ़ंदा, हिनखे पढ़ंदे समय तो सोचो कि इनमें मुंहिंजे लाइ छा मूंखे उत्तर मिले थो, क्या मुझे समझ ले तो भगवान, और उस समझ के जीवन में धारण करेगा लोग। अगर उत्तर मिली वेंदो तो मुंहिंजो मन शांत थी वेंदो। अगर पढ़ंदे हुए तव्हांखे लॻे कि मुंहिंजे लाइ उत्तर आहे त बि तव्हांजो मन शांत न थो थिए, त बि तव्हांजे जीवन में अशांति आहे। त असां अमृत वेले जी महत्व बि नथा सम्झूं, हुन उत्तर जे महत्व खे नथो।
अच्छा मीठी मीठी शुक्र के बादल की माता बाता बजू यात्यारों को फोन रूहानी बात की कदे संगीत रूहानी माता बाता की यात्या जिसने दो नमस्ते वरदान है स्नेह की लिस्ट द्वारा उड़ती कला जो अनुभव करने वाला अविनाशी स्नेह जनता की मेहनत अगर जीवन में मेहनत का मुक्त ध्यान हो ना, जीवन में मानव के जीवन में मेहनत आई है क्योंकि परमात्मा से प्रेम न रखे तो परमात्मा के सबसे स्नेह का सबसे आत्मिक प्रेम का मैं याद करूँ तो सर्व संबंध निभाएंगे से ना तो परमात्मा सर्व संबंधी जो सब काम ये करी से जो कि पकड़ी ने लगभग क्लियर थी ऐसा स्नेह का रखा हुआ था भगवान से जो भगवान ऐसा इनकी आत्मा में शक्ति देने वाला जब उनसे स्नेह न रखता थी तो समझे आत्मा में शक्ति थी लिफ्ट हल्दे हल्दे अगर कनेक्शन टूटे गए लिफ्ट रुकी रहेंगे वही मानो सुबह सुबह जो उठी करे भगवान की याद करे तो मन की आत्मा में शक्ति बढ़े तो लेकिन सुबह उठी याद न करना हो तो कोई शक्ति क्या मिलेगी ये मानो जिसकी सांस लेंगे मतलब मैं ऑक्सीजन लगाने चाहिए ऑक्सीजन डबो तो बीमारी हो सांस लेंगे तो उन समय तो सभी आत्मा में शक्ति है तो सिर्फ सुबह शाम में सुबह परमात्मा उसके पास का गटे रखो मतलब उस समय भी समझिए आत्मा में कोई दुख परेशानी कमजोरी अच्छी शक्ति है कलयुग समय खास सुबह सदा सुख शांति खुशी में रहना सदा की आत्मा परमात्मा का कनेक्शन में होगी नदी याद में होगी तभी जीवन में सदा सुख शांति खुशी का रह सकता है स्लोगन है शुभ संकल्प दिव्य बुद्धि के यंत्र द्वारा तीव्र गति की उड़ान करता है शुद्ध संकल्प करो महात्मा परमात्मा जुगा वो बाकी बुद्धि के मत्थे परमात्मा वक्त खड़ी रीति अगर ऐसा भगवान की घड़ी घड़ी याद करने से तो मैं जीवन में सदा उड़गा रहेंगे मतलब जीवन में कोई गाल में मेहनत न करने देंगे हर काम ये चीज ये बाबा पांच शक्ति से सब कम पेड़ ही कर रहे। अच्छा ओम शांति बाबा की याद करो।